नाज़रीन सेवन में कोरोना वायरस जा 11 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर के बुर्दी। जी के कहिड़ा तफ़सील आहिनि वधीक? जी तव्हांखे ॿुधायां सिंध जी सेवण में कोरोना बीमारी में इज़ाफ़ो थी रहा है। रोज़ 10 खां 15 20 केस ज़ाहिर थी रहा आहिनि। सेवण में वधीक जेके 11 ॼणा कोरोना वायरस में जकड़िजी विया आहिनि। अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में 24 कलाक दौरान 53 शकी माण्हुनि जा कोरोना सैंपल वठी पीसीआर लेबोरेटरी ज़रिए टेस्ट कया विया। जॾहिं त तव्हांखे ॿुधाए हलो त 53 माण्हुनि मां 11 ॼणनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे ऐं 42 ॼणनि जी रिपोर्ट नेगेटिव आई आहे। पॉज़िटिव आयल मरीज़नि में 8 ॼणा जेके आहिनि, जंहिंमें हिकु इंस्टीट्यूट जो डॉक्टर शामिल आहे ऐं 3 नेशनल बैंक जा मुलाज़िम शामिल आहिनि ऐं हिकु मक़ामी शहरी आहे, हिकु ॼणो कोट लाशहरी वासी आहे ऐं हिकु बानसैदाबाद वासी आहे ऐं हिकु औरत लाड़कान रहवासी आहे। जॾहिं त बानसैदाबाद वासी हिकु गुज़िर राति कोरोना में मुब्तला हुई, उहा गुज़िर राति फोत थी वई आहे। सेवन नेशनल बैंक जे 3 मुलाज़िम जी टेस्ट पॉज़िटिव अचण सबबि बैंक 15 ॾींहनि लाइ सील कयो आहे। सेवन तारीख़ में कोरोना मरीज़नि जो अंग वधी 299 थी वियो आहे। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हींअर ताईं इंस्टीट्यूट जा जेके मुलाज़िम शामिल आहिनि कोरोना में उहे 62 आहिनि। जॾहिं त अॼु वधीक 7 ॼणा जेके शहरी आहिनि, जंहिंमें सिविल अस्पताल जो अमलो बि शामिल आहे। 7 ॼणा कोरोना बीमारी खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी अॼु घर पहुची विया आहिनि। जी तफ़सील खां आगाह करण लाइ के अवां जी महिरबानी।